नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा आहियूं त पीर जो गोठ लॻ गोठ गफार शाह जी अस्पताल हर सहूलत का महरूम थी वही है। गोठाणन सहूलत जी खोट खिलाफ नवीद जागराणी जी अगवाणी में एहतजाज कयो वियो। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो गोठ में अवामी न्यूज़ जी रिपोर्ट नौमान अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। नाज़रीन जी तमाम मौजूदा पीर जे गोठ लॻ गफार शाह ते जिते सिविल हॉस्पिटल है उनमें कंहिं क़िस्म की का भी सहूलियत न हुजण करे ॻोठाणा सख़्त मुश्किलात में मौजूद रहिया आहिनि। इन हवाले सां ॻोठाणनि एहतजाज पिणु कयो आहे। एहतजाज कंदड़ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। त इहा हॉस्पिटल ठही आहे बुनियादु रखूं था, उन खां पोइ कंहिं बि PPH वारनि हैंडओवर न कई आहे। उन खां सॼी हॉस्पिटल ड्रेनेज सिस्टम बि न आहे, ॿी का फैसिलिटी न आहे, न ई डॉक्टर न ई को एम्प्लॉय वियो अथऊं। एतिरो टाइम थी वियो आहे। मुंहिंजी अपील आहे MPA ऐं चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे त जल्द खां जल्द हॉस्पिटल में एम्प्लॉय रखी ऐं हिन खे हैंडओवर कनि। ये अस्पताल जो साल थी विया ठही वे तो ॾिठो ई कोन असां वटि आया ई न आहिनि। घणा डॉक्टर मुक़रर आहिनि? डॉक्टर जा हिते चालू ई न कई अथव अचानक ख़बर पए न। हेतिरो को माण्हू ई न आयो आहे, न को ख़र्चु आहे, न बिजली आहे, न छा। हीअ त केतिरो ते अची वई आहे। पहिरियां दरख़्वास्त ॾिनी आहे कंहिंखे चवरायो? दरख़्वास्त आहे चई बीठा वधी नथी का छा वटि विया हा कोई एक्शन ई नथो। हाणे कहिड़ी बाला अख़्तियारनि खां अपील कयो आहे DC सां? असां अपील इहा ई था कयूं त असांखे हिते डॉक्टर मिलनि या चालू थिए हिनखे बिजली लॻे को माण्हू नौकरी बि करनि। ये परापटी सिवायूं हलिया विया त मोटिया ई न आहिनि। 4 साल थी विया हिनखे ठहे थी। कहिड़ी सहूलियत न आहे अस्पताल में? अदाए ने अस्पताल जी बिल्डिंग जी बुनियाद जो 4 साल थी कंहिं क़िस्म जो फैसिलिटी आहे, न ब्लॉक न पटी वारा, न पार्किंग, न ड्रेनेज सिस्टम या का सहूलियत न मिली आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अस्पताल में घणा घर आहिनि? घर तक़रीबन 2 खां 300 थी वेंदा। हाणे बाला अख़्तियारनि कहिड़ी अपील कयो पिया? इहा ई अपील आहे त हिन अस्पताल में सहूलियत ॾिनी वञे कि डॉक्टर या पटी वारा का शइ न आहे। कोई डॉक्टर अचे जंहिंजो मक़सदु रखियो वियो आहे हिन जो बुनियाद ते उहो मक़सदु पूरो न आहे। अपील ॾेई तकलीफ़ बाला अख़्तियारनि खे कोई वेक्शन न कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।